मुकेरा शरीफ वेझो ॻोठु उभायो मल्हा जी औरतुनि शबनम मल्हा, हुमेरा मल्हा, सलमान मल्हा, लैला मल्हा, मरबत मल्हा, सकीना मल्हा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए असांजा BISP ईंदड़ रक़म बंदि करे छॾी आहे। हिकु बरसाति तबाही मचाए छॾी, ॻोठ में कचा घर ॾही पिया। गुज़िरियल 2 महीननि खां न हुकूमत सार लधी आहे, न चूंडियल नुमाइंदनि असांजे ॻोठ में 50 खां वधीक मुस्तहक़ औरतुनि जा पैसा हुकूमत बंदि करे छॾिया आहिनि, जिन जूं दरख़्वास्तूं BISP टंडो अल्हायार जी ऑफ़िस में जमा कराइण बावजूद बि कंहिं बि औरत जा पैसा बहाल नाहिनि थिया। असां ग़रीब मिसकीन आहियूं, घर किरी पिया आहिनि, बच्चा बुखू काटण ते मजबूर आहिनि। असां DC टंडो अल्हायार, वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां घुर था कयूं त असांजी बंदि थियल रक़म बहाल कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।